बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम। असां प्रीवियस लेक्चर में डिस्कस कयोसीं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जे हवाले सां। छा हो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? जॾहिं असां फोटॉन्स अची कंहिं मेटल सरफेस ते स्ट्राइक कराईंदासीं ऐं उन मां इलेक्ट्रॉन इजेक्ट करायूं उन जे सरफेस वटां, या अंदरां जेकॾहिं असां घणी एनर्जी ॾियूं, फोटॉन घणी एनर्जी वारा स्ट्राइक कराईंदासीं ऐं उन मां इलेक्ट्रॉन खे इजेक्ट करायूं, त इहो असांजो फिनोमेना जेको आहे इहो आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट। इन जे करे असां छा था प्रैक्टिकल लाइफ में यानी फाइंड करे सघूं। जीअं असां H यानी मैक्स प्लैंक जे मुताबिक प्लैंक्स कांस्टेंट असां उन जो वैल्यू 6.63 into 10 power minus 34 जूल इंटू सेकंड फाइंड करे सघूं था, डिटरमाइन करे सघूं था। उन खां अलावा फर्नेसिस जो टेम्परेचर बि हिन इफेक्ट जे करे यानी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जे ज़रिए असां डिटरमाइन करे सघूं था। आल्सो जेके केमिकल रिएक्शंस हूंदा आहिनि उन्हनि खे बि कंट्रोल करे सघूं था ऑन द बेसिस ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट। ऐं असां प्रीवियस यानी के लेक्चर में डिस्कस करियासीं त व्हाट इज वर्क फंक्शन, यानी हिकड़ी मिनिमम एनर्जी वर्क फंक्शन माना एनर्जी जे करे हिकड़ो फंक्शन थे उन सरफेस वटां इलेक्ट्रॉन इजेक्ट थी अचे, त इन प्रोसेस खे, इन फिनोमेना खे, इन टर्म खे असां चयोसीं वर्क फंक्शन। उन खां अलावा असां यानी पढ़ियोसीं थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी, जेके असां कट ऑफ फ्रीक्वेंसी भी चई सघूं था। हाणे वो जेकी फ्रीक्वेंसी थ्रेशोल्ड यानी मिनिमम फ्रीक्वेंसी रिक्वायर्ड टू इजेक्ट द इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल सरफेस, यानी उहा लाइट जो कलर यानी जेकी रोशनी आहे यानी रोशनी जी जेका एनर्जी आहे उहा कलर ते डिपेंड कंदी आ, यानी के फ्रीक्वेंसी ते डिपेंड कंदी आ। त इन बेसिस ते असां उन खां अलावा स्टॉपिंग पोटेंशियल जो कांसेप्ट वरतोसीं, यानी जेके इजेक्टेड इलेक्ट्रॉन्स यानी फोटो इलेक्ट्रॉन्स निकरन पिया उन्हनि जी जेके काइनेटिक एनर्जी मालूम करणी आ त असां ऑपोजिट में नेगेटिव पोटेंशियल अप्लाई करे यानी फाइंड पिया करायूं उन्हनि जी छा काइनेटिक एनर्जी। हाणे इन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जे बुनियाद ते आइंस्टाइन चयो हो त एक्चुअली जेकॾहिं असां हिकड़ो फोटॉन मोकिलियूं था त हिकड़ो फोटॉन वो सॼो बिज़ी थी वेंदो, सॼी एनर्जी यानी के इलेक्ट्रॉन खे कढण में मसरूफ यूज करे छॾींदो। इहो कॉन्सेप्ट यानी कंहिं ॾिनो हो आइंस्टाइन। अॻिते हली हिकड़ो आर्थर होली कॉम्पटन हिकड़ो फिजिस्ट साइंटिस्ट आयो, उन कॉन्सेप्ट ॾिनो त जरूरी ना है त जेको असांजो फोटॉन आहे उहो सॼे जे सॼे इलेक्ट्रॉन खे यानी के माना कढण में मसरूफ थी वञे, सॼी एनर्जी फोटॉन जी यानी के यूज थी वञे उन खे कढण में, ऐं माना वो पोइ गायब थी वञे। गायब जो मतलब आहे सॼी एनर्जी उन हिक इलेक्ट्रॉन खे कढण में यूज थी वञे। हाणे इते कॉम्पटन चयो त न जरूरी ना है, जेकॾहिं असां छा कॉन्सेप्ट हुयो द फिनोमेना ॾिसो कॉम्पटन इफेक्ट या कॉम्पटन स्कैटरिंग जे हवाले सां द फिनोमेना इन विच अ फोटॉन ऑफ हाई फ्रीक्वेंसी सच एज एक्स रेज आर scattered by an electron so that the frequency of photon is decreased or wavelength is increased is called Compton effect। हाँ इन हवाले सां हिकड़ो मैथमेटिकल हिन एक्सप्रेशन मिलो, हिन मैथमेटिकल एक्सप्रेशन में छा चयो त दिस इज नोन एज कॉम्पटन शिफ्ट, ऐं हिन टर्म हिन फैक्टर खे छा चई कॉम्पटन वेवलेंथ। हाणे एंगल जे बुनियाद ते हिन कॉन्सेप्ट ॾिनो। हाणे हिन में छा हुयो त हिन चयो त हिकड़े फोटॉन सां हिकड़ो इलेक्ट्रॉन निकरी त सघे थो, लेकिन सॼो जरूरी ना है त सॼो फोटॉन उन एकड़े इलेक्ट्रॉन खे कढण में मसरूफ थी वञे, सॼी एनर्जी उन्हनि में यूज करे छॾे, इहे जरूरी ना है। पोइ हुन छा कयो हिकड़ो यानी के मटेरियल खई जंहिं मां जनरेट कराई एक्स रेज, ऐं उहो कहिड़ो मटेरियल हुयो असां चई सघूं था मोलिब्डेनम। मोलिब्डेनम हुन यानी मटेरियल खयो ऐं उन मां एक्स रेज जनरेट कराया। एक्स रेज जीअं ई जनरेट कराया अॻियां हिकड़ो टारगेट मटेरियल रखे,
टारगेट मटेरियल रखे करे उन में यानी कि हिन छा कया स्ट्राइक कराया, छा कराया स्ट्राइक कराया। ठीक है, हाणे जीअं हिन एक्स रेज इन ता स्ट्राइक कराया एक्स रेज डिफ्लेक्ट पिया थियन, डायफ्रेक्ट पिया थियन, स्कैटर्ड पिया थियन। ठीक है, ये स्कैटर्ड पिया थियन, स्कैटर्ड पिया थियन लाइक दिस। त हाणे जेके ये डायफ्रेक्ट थी पिया आहिनि, स्कैटर्ड थी पिया वञनि, त इन जो कॉन्सेप्ट छा ॾिनई, चई जेके इंसिडेंट जेके असांजा एक्स रेज हूंदा उन्हनि जी वेवलेंथ ऐं जेके स्कैटर्ड असांजा यानी कि छा हूंदा, यानी कि असांजा एक्स रेज हूंदा उन्हनि जी वेवलेंथ, ॿिन्ही जी वेवलेंथ में छा हूंदो चेंज ईंदो। छा ईंदो चेंज। चेंज कहिड़ो ईंदो, जेकी स्कैटर्ड फोटॉन हूंदा उन्हनि जी वेवलेंथ इंक्रीज थी वेंदी। इन जो हिते कॉन्सेप्ट हिन ॾिनो, चई त ही ईअं आहिनि जीअं एक्स रेज आया ऐं इलेक्ट्रॉन सां टकराया, जीअं ई एक्स रेज अचनि ऐं इलेक्ट्रॉन सां टकराइनि ईअं एक्सपीरियंस थींदो त जीअं ॿ बाल पाण में टकराया। हाणे जेके ॿ बाल वांगुरु हिकिड़ो फिनोमिना एक्सपीरियंस पियो थिए त असां चई सघूं था त जेके इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स यानी एक्स रेज जेके आइंस्टाइन जे मुताबिक फोटॉन चयो वियो यानी लाइट वारा पार्टिकल, त पोइ असां हिन कॉम्पटन इफेक्ट जे करे बाकायदे स्ट्रांगली फोटॉन थ्योरी खे यानी कि एक्सप्लेन था कयूं। फोटॉन थ्योरी के एक्सप्लेनेशन थी मिले स्ट्रांगली त वाकई जेके असांजा इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स यानी फोटॉन्स आहिनि उहे छा आहिनि पार्टिकल नेचर था रखनि, जेकॾहिं एक्स रेज अची इलेक्ट्रॉन सां टकराइनि त जीअं हिकु बाल ॿिए बाल सां टकराईंदो आहे ऐं डिफ्लेक्ट थींदो आहे ऐं स्कैटर्ड थींदो आहे, इन वांगुरु वाकई बिहेव पियो थिए। यानी कि असांजो कॉन्सेप्ट हिते आयो, छो जो जेकॾहिं वेव नेचर रखनि हा त पोइ छा थिए हा उहो सॼो इलेक्ट्रॉन यानी उहो सॼो फोटॉन इलेक्ट्रॉन में यूज थी वञे ऐं बाद में स्कैटर्ड न थिए हा यानी डायफ्रेक्ट न थिए हा, ईअं खणी चऊं माना स्कैटर्ड न थिए हा यानी डिफ्लेक्ट न थिए हा। इहो कॉन्सेप्ट जॾहिं आयो यानी कि हिन बिहाफ ते त वाकई ही त असांजो जेको कॉम्पटन इफेक्ट जे ज़रिए फोटॉन वारी थ्योरी साबित थी थिए त फोटॉन्स यानी इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स जेके चऊं था उहे त पार्टिकल नेचर में रखनि था। यानी इहो तॾहिं पियो थिए जॾहिं इहो कॉन्सेप्ट पियो अचे त लाइट जेकी आहे उहा सम टाइम बिहेव थी करे एज अ वेव एंड सम टाइम बिहेव थी करे एज अ पार्टिकल। त इन बुनियाद ते ही कॉम्पटन इफेक्ट यानी कॉम्पटन स्कैटरिंग जो कॉन्सेप्ट आयो ऐं प्रूफ थियो स्ट्रांगली त वाकई जेको कॉम्पटन इफेक्ट आहे उहो पार्टिकल नेचर थो रखे। छा थो रखे पार्टिकल नेचर। उन खां पोइ यानी कुछ मैथमेटिकल कैलकुलेशन करे साबित कयो वियो त वाकई ही यानी कि पार्टिकल नेचर रखे कीअं थो। हाणे हिन छा कयो एक्चुअली रिजल्ट जेका वरती वई उन जे बिहाफ ते हिन छा कयो जेकी स्कैटर्ड फोटॉन्स हुया, हिकिड़ो हुयो इजेक्टेड इलेक्ट्रॉन ऐं ॿिया हुया स्कैटर्ड फोटॉन। जेके इजेक्टेड इलेक्ट्रॉन ऐं स्कैटर्ड फोटॉन हुया यानी कि इजेक्टेड इलेक्ट्रॉन जे बुनियाद ते जेका थी बाकी जेको स्कैटर्ड फोटॉन हो इन जी एंगल खे मेजर कयो वियो, इन जी एंगल खे मेजर कयो वियो त ही एंगल जेका थिए थी यानी ही ते असां वठूं ऐं ही फोटॉन अची स्कैटर्ड पियो थिए। हितां जेका एंगल हिन मेजर कई, एंगल मेजर कई, ये जेकी एंगल मेजर कई वई त इन स्कैटर्ड वारे जे बुनियाद ते जेतिरी एंगल स्कैटर्ड पई थे ओतिरो ई कॉम्पटन शिफ्ट जो यानी वैल्यू पियो अचे यानी उन जो फिनोमिना एक्सप्लेन पियो थे। कीअं जीअं जीअं एंगल जे बुनियाद ते उन जी एंगल छा पई थे वञे वधाईंदा पिया वञनि एंगल जे बुनियाद ते ऐं उन जी लैम्डा जे बुनियाद ते थीटा ऐं लैम्डा जे विच में छा पियो यानी कि एक्सपीरियंस करायो छा इफेक्ट कंहिंजो कॉम्पटन इफेक्ट जो। कीअं हाणे ॾिसो जेकॾहिं एंगल यानी थीटा असां छा था वठूं यानी 0, जेकॾहिं स्कैटर्ड एंगल 0 आहे त ॾिसो कॉम्पटन शिफ्ट जो वैल्यू छा थो अचे डेल्टा लैम्डा इज इक्वल टू द h अपॉन m नॉट c इंट में 1 माइनस cos थीटा, थीटा 0 आ त cos 0 इज इक्वल टू व्हाट 1। यस
ठीक है। तो हाणे cos 0 1 1 मां 1 कट कयूं माइनस कयूं तब जवाब ईंदो 0 मल्टीप्लाई बाय दिस फैक्टर यानी कामटान वारे वेवलेंथ जे बुनियाद ते जेको फैक्टर आ वो छा थी वेंदो 0 यानी के डेल्टा लैम्डा यानी कामटान शिफ्ट जो इफेक्ट छा थो अचे 0 कॾहिं जेकॾहिं स्केटर्ड एंगल छा है 0 आहे यानी स्केटर्ड एंगल छा हुजे 0 थे त पोइ कामतान इफेक्ट जो जेको एक्सपीरियंस आहे वो असांखे न ऑब्जर्व थींदे नज़र न ईंदो ठीक आहे। वरी जेकॾहिं एंगल खे असां चेंज कयूं थीटा रखूं 90 यानी के राइट एंगल नॉर्मल जेकॾहिं नॉर्मली यानी राइट एंगल जे बुनियाद ते हिन जो इफेक्ट वठण चाहींदासीं त पोइ डेल्टा लैम्डा यानी कामटान शिफ्ट जो जेको वैल्यू ईंदो वो ईंदो छा बाबा h अपॉन m नॉट c इंट में 1 माइनस cos 90 0। हाणे जेकॾहिं cos 90 जे बुनियाद ते 0 वठूं त पोइ h अपॉन m नॉट c आयो यानी डेल्टा लैम्डा जेको वैल्यू आयो असां चई सघूं था त जेकॾहिं तव्हां खे कामटान शिफ्ट बराबर करणी आ छाजे कामटान वेवलेंथ ते त पोइ स्केटर्ड एंगल केतिरी रखणी पवंदी 90 यानी नॉर्मली राइट एंगल ते तॾहिं तव्हां जो कामटान शिफ्ट छाजे बराबर थो थिए कामटान वेवलेंथ जे बराबर यानी जेका असांजी शिफ्ट कामटान शिफ्ट जो यानी कामटान वेवलेंथ जो जेको वैल्यू ईंदो उहो छा पियो अचे हिनखे जॾहिं रिजल्ट यानी के हिनखे कैलकुलेट कयो वियो त 2.42 into 10 पावर माइनस 12 मीटर्स इहो वैल्यू तो अचे ऑब्जर्व करे ठीक है। इन बिहाफ ते वरी जॾहिं एंगल खई वई छा थीटा 180 खई वई जॾहिं 180 एंगल जे बुनियाद ते कामटान जो इफेक्ट मालूम कयो पियो वञे त छा आयो वैल्यू h अपॉन m नॉट c इंट में 1 माइनस cos 180 -1 असां हितां रखंदासीं माइनस इंटू माइनस प्लस त हिते छा थींदो यानी कि असांजो 2 मल्टीप्लाई बाय दिस वैल्यू 2h अपॉन में m नॉट c। हाणे ही ॾिसो असांजो जेको इफेक्ट अचे तो कामटान इफेक्ट जो वैल्यू मैक्सिमम केड़ी एंगल ते तो 180 ते माना जेकॾहिं असां कामटान इफेक्ट जेकॾहिं वधीक असां मालूम करण चाहियूं मैक्सिमम इफेक्ट मालूम करण चाहियूं त केतिरी एंगल ते रखूं केतिरी एंगल रखे करे असां यानी के यानी कामटान इफेक्ट जो वैल्यू वठूं त ॾिसी सघूं था त 180 ते जेको कामटान शिफ्ट जो वैल्यू आहे उहो मैक्सिमम तो अचे छा तो अचे मैक्सिमम यानी हिन जो डबल वैल्यू हिन जो छा डबल वैल्यू यानी कामटान शिफ्ट जो जेकॾहिं वैल्यू वठूं त जेकी कामटान वेवलेंथ छा आहे उहा छा थींदी डबल थींदी छा थींदी कहिड़ी एंगल ते 180 ते। इन सॼी मैथमेटिकल कैलकुलेशन मां इहो पियो साबित थिए ऐं एक्सपेरिमेंटल रिजल्ट मां त वाकई जेके फोटॉन्स आहिनि उहे एक्चुअली कहिड़ी नेचर था रखन पार्टिकल नेचर छो जो जेकॾहिं वेव नेचर हुजन हां त उहे या त एब्जॉर्ब थी वञन हां ठीक है या त उहे डायफ्रेक्ट थी करे यानी कि रिफ्रेक्ट थी करे माना गायब थी वञा उन्हनि जी एनर्जी ऑब्जर्व न थी हां यानी उहे जेके वेव आहिनि उहे ज़ाहिर न थियन हां लेकिन असां ॾिसूं पिया त जेकॾहिं हिकु इलेक्ट्रॉन खे लॻी करे फोटॉन्स ज़ाहिर पिया थियनि ये जेकी ज़ाहिर तौर पे थे पियो इट मींस या केड़ी नेचर था रखन बाबा ये केड़ी नेचर था रखन एक्चुअली ये असांजा पार्टिकल नेचर था रखन त ही हुयो असांजो कामटान इफेक्ट जो कॉन्सेप्ट। हाणे असां अञा ॿिए टॉपिक खे ॾिसूं था ठीक आहे बाबा ठीक आहे हाणे नोट करे वठो स्क्रीनशॉट करे वठो शाबाश थैंक यू।